उन खां पोइ हिन मालिकीअ लाइ जीअं ॾुखियो थी वियो. She was so deeply devoted to the Master that she did not wish to live even a day apart from him. मेरा प्यारा भाव दो मुंहिंजूं भेनरूं 4 साल हुन खां पोइ कीअं न कीअं मैनेज करे कढे. 1970 में जो के ॾींहुं on the 15th of May 1970 1970 में अॼोके ॾींहुं पंहिंजे शरीर जो चोलो त्यागे वञी पंहिंजे गुरूअ सां मिले. मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं ऐं अॼु वॾी वॾी पंहिंजे दिलि जे अंदरि ही अखर पे चया जे अखर नूरी ग्रंथ में ॾिनल आहिनि. पिरियुनि जे प्यास में पिरियुनि जे प्यास में जिन पतोड़ियो पाण खे तिन सभाॻनि जे दिलनि में दर्द थो रहे सदा. हिननि थोरनि अखरनि में असांखे हिन मालिकीअ जी तस्वीर मिले. मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं प्यासी रूह हुई. संत खिमा ॻोढ़ा पिया करंदा 10 वरियनि जी हुई जॾहिं पहिरीं साधू वासवाणी जो दर्शन करे थी ऐं पाण खे साधू वासवाणीअ जे चरणनि में अर्पण करे. 10 वरियनि जी बालकी मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं संदसि प्यास वञे पई वधंदी वञे पई वधंदी. संदसि सिक संदसि खीर वञे पई वधंदी वञे पई वधंदी. हिकु सुजाॻ इंसान हुई. गुरुदेव खां पुछियो वियो हिकु मौक़े ते सुजाॻ इंसान जी निशानी कहिड़ी आहे. What are the marks of a truly awakened soul? असां मां घणा असीं सुतल आत्माऊं आहियूं. ॾिसण में असीं सुजाॻ पिया अचूं पर आहियूं सुतल. कमकार करियूं पिया घुमूं फिरूं पिया. केतिरा ही कम उन्हनि में पाण खे एंगेज रखूं था पर आहियूं सुतल. What are the marks of a truly awakened soul? ऐं गुरुदेव चयो त सुजाॻ इंसान जी निशानी अथव प्यास. प्यास हिकु प्रभुअ वास्ते, सिक हिकु सॼण वास्ते, इश्क हिकु अल्लाह वास्ते. जॾहिं दिलि सुजाॻ थिए थी प्यास उथे थी प्यास उथे थी त हेॾा जन्म मां पंहिंजे प्रीतम पंहिंजे प्रभुअ पंहिंजे प्यारे खां जुदा रहियो आहियां. हींअर मां वरी कीअं हली खेसि मिलां. को रस्तो बताए जंहिं रस्ते तां हली मां बि हली
पंहिंजे महबूब सां हिकु थिया। इहा आहे सची निशानी सुजाॻ इंसान जी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, ऐं शांती हिकु सुजाॻ हुई, सुजाॻ रूह हुई। दुनिया जी का चीज़ खेसि खपंदी की न हुई। संदसि दिलि जी प्यास फ़क़ति प्रभुअ वास्ते। शांती तोखे छा खपे? केतिरा माण्हू खाउसि पुछंदा हुआ, ॿियनि मुल्कनि में वेंदा हुआ, खाउसि पुछण ईंदा हुआ, असीं फलाणे मुल्क में वञूं था, पोइ तोखे कुझु खपे, असीं उतां तोखे आणे ॾियूं। चवंदी मूंखे त खपे हिकु प्रभु, मूंखे ॿियो कुझु खपे की न। हिकु दरवेश खे चयऊं त तूं भारत जो वायसराय थी, भारत जो वायसराय थी, ऐं बदिले में फ़क़ति हिकु पंहिंजो श्वास असांखे ॾे। चयईं मुंहिंजो श्वास वधीक मुल्हाइतो आहे। It is more precious than the whole of India. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अहिड़ा बि इंसान थी जाए। ऐं शांती अहिड़ो हिकु इंसान हुई, वेठी हूंदी हुई कुंड में, खेसि गोॾनि जो सूरु, पट ते वेही सघंदी की न हुई, इन करे कुंड में खट पई हूंदी हुई, उन खट ते वेठी हूंदी हुई, या को शास्त्र वेठी पढ़ंदी हुई। ॿ शास्त्र खेसि प्यारा, हिकु गीता, ॿियो श्री सुखमनी साहिब। शास्त्र वेठी पढ़ंदी हुई या गीत वेठी लिखंदी हुई। मूंखे ख़ुशी आहे इहे गीत कठा कया विया आहिनि, ऐं अॼु मूंखे ख़बर मिली त इहे गीत छपाया अथनि, छपाए हिन गीत। इहे गीत वेठी लिखंदी हुई, उन्हनि मां हिकु गीत असां हींअर ॿुधो, असांजे भेण गुलशन असांखे ॻाए ॿुधायो। कहिड़ो गीत हो? अॼोके ॾींहुं सतगुर अॼोके ॾींहुं सतगुर कई अथम हिकु पुकार, अथम हिकु पुकार, पंहिंजे महर में मालिक, पंहिंजे महर में मालिक, मूंखे तूं निहार। मूंखे तूं ही तार। बसि इहा जड़ खेसि लॻी वई हुई, वेही लिखंदी, मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिकु गीत में चए थी त रोई रोई रातियूं सिक में गुज़ारिया, रोई रोई रातियूं सिक में गुज़ारिया। तुंहिंजे यादि में वेठी वाटूं निहारियां, तुंहिंजे यादि में वेठी वाटूं निहारियां, हिन वाट तां ईंदो ईंदो मूं वटि ईंदो ज़रूरु ईंदो, रोई रोई रातियूं सिक में गुज़ारियां, तुंहिंजे यादि में वेठी वाटूं निहारियां, किथे तोखे ॻोल्हियां, किथे तोखे ॻोल्हियां। कॾहिं मिलंदे थींदी शांती सुहाॻिन, तो बिन महबूब वते पई अभाॻिन, किथे तोखे ॻोल्हियां, किथे तोखे ॻोल्हियां। दिलि जी प्यास हिकिड़ी त मां सुहाॻिन थियां। हिकु ॾींहुं गुरुदेव खां पुछाईं, अ डायरेक्ट क्वेश्चन, मां छा कयां जो मां बि सुहाॻिन थियां। ऐं गुरुदेव खे चयो, शांती
जेकॾहिं तूं सुहाॻिण थियणु चाहीं थी त पंहिंजो ॾींहुं शुरू कर नाम सां। ॾींहुं शुरू कर नाम सां, ॾींहुं पूरो कर नाम सां। नाम में तूं पंहिंजी जीवन ॿध। ऐं हिन जा चप पिया चुरंदा हुआ, नाम पई उचारींदी हुई, छा ॾींहुं छा राति चप पिया हलंदा हुआ। Even on the last day of her life, यादगिरी पवेनि थी कीअं शाम जे वक़्तु पंधु करण मां वेंदो हुउसि। उन शाम जो मूंखे चवे थी त तूं वञी पंधु करे। मुंहिंजी दिलि न पई चवे त मां पंधु करियां। मूं चयोमांसि अॼु मुंहिंजी दिलि नथी थिए। चईं न तूं वञ। मूंखे ज़ोरीअ मोकिलियाईं। मां हेठि वञी कंपाउंड में थोरो पंधु कयो। 5 मिंटनि खां पोइ माण्हू डोड़ंदो आयो ऐं अची चयईं शांति त हली वई, शांति त हली वई। तकिड़ो मां आयुसि। डॉक्टर आयो। डॉक्टर ॾिठो पल्स आहे कोन, ॾिठाई श्वास आहे की न। चईं शांति त हली वई। तॾहिं मूंखे ॾोरापो ॾिनो। शांति मूंखे हीअं तकिड़ो मोकिले तूं पुठियां हली वईं, मोकिलाए बि कोन। नॉट अ वर्ड ऑफ फेयरवेल। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हीअ ॻाल्हि सची अथव जा मां तव्हांखे थो ॿुधायां। मां खेसि ॾोरापो ॾियां थो। ॾोरापे ॾियण सां अखियूं खोले थी। मूंखे मुंहिंजे नाले सां कोठींदी हुई, जशन पुकारे थी। पर मां भायां थो फ़क़ति मिंट, 1.5 मिंट वास्ते, जंहिंखां पोइ वरी अखियूं बंदि थी वञनि थियूं। हमेशह मुंहिंजे निंड में मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, संदसि पैगाम असां वास्ते इहो हिकिड़ो नाम न विसारियो। पंहिंजा कम कारियूं करियो, ज़रूरु कयो, पर नाम न विसारियो। नाम जपींदा करियो मुंहिंजा प्यारा भाउर, मुंहिंजूं भेनरूं। काल घुमे पियो, कंहिं वक़्तु बि अची असांखे पकिड़े, विदाउट अ नोटिस, विदाउट अ वॉर्निंग, अची काल पकिड़े थो। उन वक़्तु असांजे दिलि में, असांजे मुख ते हुजे नाम प्रभु जो, त असीं सभु आहियां। अॼु जीअं प्यारी शांतीअ जो हिते वीचार कयमि, हथ धुॾण लॻो ऐं हिन धुॾंदड़ हथ के अखर गीत जा लिखिया, जे पढ़ी पोइ तव्हांखां मोकिलाईंदुसि। गीत जा पहिरियां अखर कहिड़ा आहिनि? विया साल गुज़री, विया साल गुज़री, अञा यादि आहीं शांती। 50 साल गुज़री, हे सभु पिया गोल्डन एनिवर्सरीज़ मल्हाइनि।
तुंहिंजी बि गोल्डन एनिवर्सरी अॼु आहे। विया साल गुज़री, विया साल गुज़री, अञा यादि आहीं। आसन ते वेही मिठा गीत ॻाईं। मां ईअं पियो सम्झां त तूं हिन वक़्तु बि पंहिंजे आसन ते वेठी आहीं ऐं वेठी पंहिंजा मिठा गीत ॻाईं, वेठी पंहिंजा मिठा गीत लिखीं। विया साल गुज़री, अञा यादि आहीं। आसन ते वेही मिठा गीत ॻाईं। मिठा गीत तुंहिंजा, मिठी तुंहिंजी दिलि। मिठा गीत तुंहिंजा, मिठी तुंहिंजी दिलि। कयमि यादि तोखे अॼु ॾींहुं पल पल। अॼु वरी वरी पई तुंहिंजी यादगिरी दिलि जे अंदरि अचे। अजब दिलि तुंहिंजी, अजब तुंहिंजो प्यारु। अजब दिलि तुंहिंजी, अजब तुंहिंजो प्यारु। रही की न सघीअ तूं मुर्शिद खां धार। तूं रही की न सघीअ। जॾहिं खां वठी गुरुदेव पंहिंजे शरीर जो चोलो छॾियो, तंहिं ॾींहं खां वठी तुंहिंजे दिलि जी इहा ई पुकार त मां बि वञी पंहिंजनि महबूबनि सां मिलां। अजब दिलि तुंहिंजी, अजब तुंहिंजो प्यारु। रही की न सघीं तूं मुर्शिद खां धार। निस दिलि निस दिन अंदर मां उथे हिकु पुकार। उन ॾींहं खां वठी निस दिन माना राति जो ऐं ॾींहं जो 24 कलाक, 24 कलाक तुंहिंजे दिलि जे अंदरि हिकु ई पुकार। आहियां कीन लाइक़ चरणनि विहार। पंहिंजे गुरूअ खे तो पे पुकारियो, पे पुकारियो। पे इहे अखर चया त बेशक मां लाइक़ कीन आहियां, पर तुंहिंजी कृपा, तुंहिंजी कृपा वॾी आहे, तुंहिंजी महर वॾी आहे, तुंहिंजो रहम वॾो आहे। तूं पंहिंजे रहम में मूंखे पंहिंजे चरणनि विहार। चरणनि में चिमकी तेरी ऐं प्यारी। हींअर मां निहारियां थो गुरुदेव जा चरण ॾिसां थो, तूं पई चिमकी, पई चिमकी। चरणनि में चिमकी पई ऐं प्यारी। न विसारिजे अंजलि दासी तुम्हारी। अंजलीअ खे न विसारजांइ, तुंहिंजी दासी आहे, तुंहिंजी दासी थी रहंदी। विया साल गुज़री, अञा यादि आहीं। आसन ते वेही मिठा गीत ॻाईं। मिठा गीत तुंहिंजा, मिठी तुंहिंजी दिलि। कयमि यादि तोखे अॼु ॾींहुं पल पल। अजब दिलि तुंहिंजी, अजब तुंहिंजो प्यारु। रही की न सघीअ तूं मुर्शिद खां धार। निस दिन अंदर मां उथी हिकु पुकार। आहियां कीन लाइक़ चरणनि विहार। चरणनि में चिमकी, चरणनि में चिमकी। हींअर तुंहिंजी अवस्था इहा थी वई आहे। चरणनि ॾे निहारींदा आहियूं त तूं पई चिमकंदी आहीं। चरणनि में चिमकी
पई ऐ प्यारी न विसारिज अंजलि दासी तुम्हारी। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवल। ओम शांति शांति शांति।